बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हेलो गाइस, अस्सलाम वालेकुम। अॼु पंहिंजो टॉपिक आहे एलसीएम, जंहिंजो फुल फॉर्म आहे लीस्ट कॉमन मल्टीपल, जंहिंखे सिंधीअ में नंढी आम भञुपत पिणु चइबो आहे। अच्छा, लीस्ट एलसीएम आहे छा? एलसीएम अहिड़ो नंबर जंहिं ते ॾिनल डिजिट मल्टीपल्स थी सघनि। तव्हां अहिड़ो नंबर खणो नंढे में नंढो, लोवेस्ट कॉमन मल्टीपल्स, अहिड़ो नंढे में नंढो अदद खणो जंहिं ते ॾिनल सभई नंबर्स उनखे मल्टीपल्स थी सघनि। छो त पाण हलूं था पहिरीं एग्ज़ाम्पल ॾांहुं। पहिरियों एग्ज़ाम्पल आहे 6, 4 एंड 6। पाण खे फस्ट ऑफ ऑल ॾिसणो आहे त लोवेस्ट कॉमन मल्टीपल्स 2 आहे, जेको 2 4 खे 2 टाइम डिविज़िबल करे थो। अच्छा, इहो तव्हांखे यादि रखिणो आहे त हर अलॻि डिजिट खे कामा सां अलॻि अलॻि लाज़मी करणु घुरिजे। पाण खे जंहिं नंबर मिलियल हुजनि उन खे एलसीएम लहण जे लाइ कामा जे ज़रिए अलॻि अलॻि लाज़मी करणो पवंदो आहे। त 2 4 खे 2 टाइम डिविज़िबल करे थो, 2 6 खे 3 टाइम डिविज़िबल करे थो। वरी पाण ॾिसंदासीं लोवेस्ट कॉमन। अच्छा, लोवेस्ट कॉमन हाणे आहे 2 एंड 3, त 2 खे 2 1 टाइम डिविज़िबल करे थो, 2 3 खे नथो करे त 3 पाण एज़ इट इज़ लिखंदासीं। वरी 3 हिकु पाण एज़ इट इज़ लिखंदासीं, 3 ते 1 टाइम डिविज़िबल करे थो, त पाण आयल जवाब हेठि लिखंदासीं 2 इंटू 2 इंटू 3 इक्वल टू 2 इंटू 2 4, 4 इंटू 3 12। 12 अहिड़ो नंबर आहे जंहिंखे 4 बि मल्टीपल करे थो ऐं 6 बि मल्टीपल करे थो। 12 जा 4 ऐं 6 ॿई फैक्टर्स आहिनि। अच्छा, पोइ क्वेश्चन नंबर 2, त 8 ऐं 6 जी एलसीएम लो, त पाण खे सेम ई केस खणंदासीं। पहिरें लोवेस्ट कॉमन मल्टीपल्स, नंढे में नंढो अहिड़ो अदद जेको ॿिन्ही खे मल्टीपल्स थी सघे। नंढे में नंढो आहे 2 8 ते 4 टाइम डिविज़िबल थिए थो, 2 6 ते 3 टाइम डिविज़िबल थिए थो। अञा बि 2 जो टेबल्स वञे पियो त पाण 2 खे ई वठी वेंदासीं। 2 4 ते 2 टाइम डिविज़िबल थिए थो, 3 ते नथो डिविज़िबल थिए त 3 पाण एज़ इट इज़ लिखंदासीं। वरी 2 ते 1 टाइम डिविज़िबल थिए थो, 2 3 ते नथो थिए त पाण 3 एज़ इट इज़ लिखंदासीं। हाणे 1 एंड 3, त 3 ते 3 जो टेबल्स 1 टाइम डिविज़िबल थिए थो, त आयल मिक़दार पाण हेठि वठी वेंदासीं। 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3, 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 3 8 इंटू 3 24। 24 अहिड़ो नंबर आहे जंहिं ते 8 ऐं 6 ॿई मल्टीपल्स थी सघनि था, या 8 ऐं 6 24 जा 8 ऐं 6 फैक्टर्स या डिविज़िबल आहिनि। अच्छा, हाणे वरी पाण टे डिजिट जो नंबर वठी आयासीं, 3 5 15। अच्छा, त पाण खे सेम ई केस ॾिनो आहे त लोवेस्ट कॉमन मल्टीपल्स, नंढे में नंढो अदद पाण खे पहिरीं हणिणो आहे। त इहो 21 अदद आहे, त पाण 2 जो त टिनी ते नथो लॻे, त 2 खां अॻिते जेको नंबर ईंदो उहो पाण वठी वेंदासीं। 2 खां पोइ अचे थो 3 जो डिविज़िबल आहे, 3 1 टाइम्स। 5 ते नथो डिविज़िबल थिए त 5 पाण एज़ इट इज़ लिखंदासीं, लेकिन 15 ते 5 टाइम डिविज़िबल थिए पियो, त पाण वरी 1 5 5, 3 जो नथो लॻे, 4 जो बि टेबल नथो लॻे, सॉरी, हा 5 जो टेबल वञे थो, 1 एज़ इट इज़ लिखंदासीं, 5 ते 1 टाइम्स, 5 ते 1 टाइम्स, 3 इंटू 5 इक्वल टू 15। ठीकु आहे, अहिड़ी 15 अहिड़ो नंबर आहे जंहिं ते 3 5 15 टेई अदद मल्टीपल्स थी सघनि था। अच्छा, उनखां पोइ पाण थोरी वॾी रक़म वठी आयासीं, 12 16 24, त इन जो पाण लेंदासीं एलसीएम। सेम केस आहे,
पाण पहिरें लोवेस्ट कॉमन मल्टीपल ॾिसंदासीं। 2 जो टेबल वञे पियो 2 ते 12 ते 6 टाइम्स 16 ते 8 टाइम्स 24 ते 12 टाइम्स। वरी 2 जो टेबल 6 ते 3 टाइम्स 8 ते 4 टाइम्स 12 ते 6 टाइम्स वञे थो। वरी ॾिसंदासीं अञा 2 जो टेबल मल्टीपल्स थी सघे थो, सॉरी डिविजिबल थी सघे थो। 3 ते नथो वञे त 3 पाण एज इट इज़ लिखंदासीं। 4 ते 2 टाइम्स 6 ते 3 टाइम्स। अञा बि ॾिसूं त ॿी आहे 2 कॉमन आहे 2 जो टेबल्स वञी सघे थो त पाण 2 खे वठी ईंदासीं। 3 ते नथो वञे 3 पाण एज इट इज़ लिखंदासीं। 2 ते 1 टाइम्स 3 पाण एज इट इज़ लिखंदासीं। बाक़ी बचो 3 त पाण खे 3 टे जो टेबल वठी ईंदासीं। 2 ते 1 टाइम्स 1 पाण एज इट इज़ लिखंदासीं। 10 ते 1 टाइम्स। हाणे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 पाण मल्टी 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 8 इंटू 2 16 16 इंटू 2 48। मतिलबु 48 हिकु अहिड़ो डिजिट आहे जंहिं ते 12 16 ऐं 24 23 मल्टीपल्स थी सघनि था। 48 हिकु अहिड़ो नंबर आहे जंहिं ते 12 16 ऐं 24 23 अदद मल्टीपल्स थी सघनि था, या पाण चई सघूं था त 48 जा 12 16 ऐं 24 23 जुज़ा आहिनि। थैंक यू वेरी मच।